नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी का खबर ॾींदा हलूं त मसू बुरगड़ी यूनियन काउंसिल हटड़ी के चेयरमैन सैयद कामिल शाह पारां अॼु 8 ॾींहं भी राशन की विरासत जारी रखी। यूसी हटड़ी के मुख़्तलिफ़ ॻोठनि के बिरादरनि में राशन विरायो वियो, जंहिंमें ॻोठ हटड़ी सिटी में 400 राशन जा कट्टा विराया विया। इन मौक़े ते यूसी हटड़ी के चेयरमैन सैयद कामिल शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो अञा अॻिते हले थो त पोइ रमज़ान पैकेज वरी अलॻि हूंदो ऐं इंशाअल्लाह असांजो ऐं हिकिड़ी अपील कंदुसि हितां ऐं मुंहिंजे उन्हनि मोहतरमनि खे जेके मुंहिंजा क़ाबिल एतिराम यूनियन काउंसिल हटड़ी जा जेतिरा बि जेके एंटी आहिनि, मां त कंहिंजो बि एंटी कोन आहियां, मूं कॾहिं बि जंहिं बि ॻोठ में विरहाया आहिनि त कॾहिं इहो कोन ॾिठो आहे। उन्हनि खे अपील कंदुसि मुंहिंजा मोहतरम आहिनि, मुंहिंजे सिरिया साईं आहिनि, मुंहिंजा भाउरनि अचनि गॾिजी त असीं कमु कंदासीं तो असांजे लाइ बहितर आहे, असांजी यूसी लाइ बहितर आहे। इन में सियासत न करणु खपे कंहिंखे, ऐं न कोई असीं सियासत था करियूं। ऐं उन्हनि खे वरी बि अपील कंदुसि भाउराणी उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त अचो। अच्छा, उन्हनि खे अगरि ज़हन में इहा आहे त आउं अॻियां कोन हूंदुसि, मुंहिंजो वाइस चेयरमैन आहे, उन सां मिली कमु कनि, ऐं हिननि जे पोयां हूंदुसि, मूंखे उन में कोन्हे को हिन में असांजी का लीडरी आहे। ॿी बि न सघे माण्हू, इन जे बावजूदि बि साईं कामिल शाह ने पूरे जेको असांजी टीम आहे, मीडिया बि तमामु साथ ॾिए पई असांखां, इहो बि असां गॾु हले पई। मुसलसल जेको असां विरायूं पिया उन में बि असां शुक्र अदा कंदासीं मीडिया खे बि जो बि ऐं जेके असांखे हलनि पिया, ऐं असांजो जेको यूसी वाइस चेयरमैन उन्हनि जो, ऐं असांजो जेके दोस्त ॿिया जेके टीम में आहिनि, यूसी मेंबर आहिनि, यूसी मुलाज़िम आहिनि, इहे सभु असांखां जेको हिते हलनि था पिया। हिन में न यूनियन काउंसिल यूसी पूरी आहे तक़रीबन 52-53 ॻोठनि, त शुरूआत असां कई जेको आहे सो कचे खां वठी झर जंग में जेके ॻोठ आहिनि, झूपड़ा आहिनि, तव्हांखे ॾेखारियोसीं पिए त साईं कामिल शाह हेॾी गर्मी में झर जंग जेके घर हुआ उन्हनि में तव्हां फुटेज में ॾिठो हूंदो, मीडिया असां सां गॾु आहे, दोस्त कवरेज में असां उनजी महिरबानी लख शुक्र उनजा अदा कंदासीं त उहो असां सां गॾु इन काड़े में आहिनि। त घर घर साईं कामिल शाह पाण हली जेको आहे सो इमदाद ॾेई रहियो आहे घरनि में। कंटिन्यू असांजो हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ते कमु कोशिशि करे असां काफ़ी ॻोठ कढी आया आहियूं। बाक़ी हाणे 2-3 ॻोठनि इंशाअल्लाह हिनखे सभिनी ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं। कामिल शाह चयो त मूं हेसीं ताईं 3500 मुस्तहिक माण्हुनि ताईं राशन पहुचायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।